अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीन STV न्यूज़ नज़र विझूं था एमरजी अपडेट ते। ब्रेकिंग न्यूज़ अवां के तासीर खबर सां आगाह कंदालूं। सिजावल खां असांजे नुमाइंदे सलीम बागी मूजिब वेझो बेराज मोरी ते डबल डोर वीगो गाड़ी ऐं मोटरसाइकिल विच में खौफनाक टक्कर, हिकु ॼणो फोत, हिकु ज़ख्मी। हादसे में मोटरसाइकिल सवार मज़हर अली करमती मौके ते ई फोत थी वियो, जॾहिं त सूफी अब्दुल्ला सानी शदीद ज़ख्मी। फोती जो लाश ऐं ज़ख्मी खे सिजावल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़ुशख़बरी सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी। अव्हां जे पंहिंजे शहर हैदराबाद कासिमाबाद में नसीम नगर चौक भरिसां सुमरा वॉलपेपर PVC पैनल ऐं फाक्सिंग जो हिकु वॾो दुकान खुली वियो आहे, जिते हैदराबाद, कासिमाबाद, लतीफ़ाबाद, जामशोरो, कोटरी, मीरपुर ख़ास, टंडोजाम समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस सां गॾु PVC वॉलपेपर ऐं फासलिन जो कमु तसल्ली बख़्श कयो वञे थो। तो देर छा जी, अॼु ई असांजी टीम सां राब्तो कयो जेका तव्हांजे कॉल ते तव्हां वटि ईंदी घर वेठे ऐं बनायो पंहिंजे घर खे वधीक ख़ूबसूरत। राब्ते लाइ रांझन अली सुमरो मोबाइल नंबर 0333 3707 886।